दोस्तों सलाम। मज़ामत चैनल ते मां अवां जो हैदर मला। अॼु पाण राणीपुर वाक़े ते थोरी सरसरी नज़र विझूं था त राणीपुर वाक़े जी असलियत छा आहे ऐं थियो छा आहे। हिन वक़्त ताईं जा जेके पाण ताईं पहुतल इतला आहिनि सोशल मीडिया ज़रिए, मुल्की डिजिटल मीडिया ज़रिए ऐं ॿियनि सोर्सिस मां जेका ख़बरचार मिली आहे उन में पहिरीं ॻाल्हि त हीअ आहे त राणीपुर जो सैयद असद शाह उन जे घर में फ़ातिमा जेका हिकु मुरीद जी धीउ हुई उहा हिकु नौकर तौरु कमु कंदी हुई ऐं वायरल थियल वीडियो मुताबिक़ जेकी पाण ॾिसूं था त हिकिड़ो मर्द बेड ते सुतल आहे, कमरे में तमामु वॾो हेवी उहो साउंड सिस्टम मौजूदु आहे ऐं नंढड़ी फ़ातिमा जंहिंजी उमिरि 10 खां 13 सालनि जी ॿुधाई वञे थी, उहा बेचैनी जी कैफ़ियत में तड़पंदे तड़पंदे मरी थी वञे। हाणे सिंध में तक़रीबन जेके बि हवेलियूं आहिनि उन्हनि में इन क़िस्म जा ॿार जेके ग़ुर्बत जा मारियल माइट आहिनि ऐं जेके अबोज आहिनि, अक़ीदे परस्तीअ जे वर चढ़ियल आहिनि, तोहम परस्तीअ जे वर चढ़ियल आहिनि ऐं उन तोहम परस्ती अक़ीदे परस्तीअ में बि इन्हनि माण्हुनि खे मुब्तला करण में अहम किरदारु इन्हनि पीरनि ऐं सैयदनि जो आहे। इहे पीर ऐं सैयद न सिर्फ़ु करामतुनि जा साहिब पाण खे सॾाइनि था, न सिर्फ़ु हू इहो महसूसु कराइनि था त उन्हनि जे दुआउनि सां पुट ॼमनि था, मसइला हल थियनि था, उन्हनि जे पिटुनि सां माण्हुनि जा घर बर्बाद थी वञनि था। पर जेकॾहिं पाण उन्हनि जी हिस्ट्री खणंदासीं, तारीख़ खणंदासीं त मुल्क ठहण खां पहिरीं ऐं मुल्क ठहण खां पोइ जेके बि जागीरूं हिननि वटि आहिनि दरगाहुनि ख़ानकाहुनि जे नाले ते, उहे सभु जागीरूं हिननि खे रिआयतुनि में मिलियूं आहिनि। कॾहिं बि तव्हां हिननि जी अक्सरियत खे कंहिं बि मार्शाला जे ख़िलाफ़ु, कंहिं बि हुक्मरान जे ख़िलाफ़ु, कंहिं बि जबर जे ख़िलाफ़ु, कंहिं बि ज़ुल्म ऐं ज़्यादत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदे, गुफ़्तगू कंदे या अमली तौरु शिरकत कंदे न ॾिठो हूंदो। त सिंध जी तक़रीबन हवेलियुनि में इहो ई क़िसो ऐं कहाणी आहे, इहे कलूर आहिनि। मासूम नियाणियूं उन्हनि सां रेप थियनि था, उन्हनि ते जिस्मानी तशद्दुद थिए थो, बिना कंहिं उजूरे जे उन्हनि खां कमु बि वरितो वञे थो जेको चाइल्ड प्रोटेक्शन एक्ट जे ख़िलाफ़ वर्ज़ी बि आहे। ऐं कंहिं बि ॿार खे तव्हां पंहिंजे घर में कमरायो, उन्हनि खां मज़दूरी वठो, उहो मुल्क जे कानून जे ख़िलाफ़ बि आहे। पर कहिड़ा सबब आहिनि जो इन्हनि समूरनि ज़ुल्मनि ऐं ज़्यादतुनि जे बावजूदु बि असांजा माण्हू पंहिंजूं नियाणियूं, पंहिंजा पुट बिना कंहिं उजूरे जे सैयदनि जे हवेलियुनि ऐं सैयदनि जे ख़ानकाहनि, दरगाहुनि ऐं बंगलानि ते छॾे अचनि था। उनजो बुनियादी खां बुनियादी सबबु जेको मां सम्झां थो हिकिड़ो त माइंड सेट ठाहियो वियो आहे ख़ुदि इन्हनि फ़ोरू तबिक़नि तरफ़ां त हीअ नस्ली तौर ते बरतरी जो इज़हार कंदा रहनि था ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदा रहनि था त असीं आला नस्ल जा माण्हू आहियूं ऐं ॿिया सभई तव्हां कमी ऐं कासबी ऐं नीच ऐं हक़ीर ऐं घटि ज़ातनि वारा माण्हू आहियो। असांजे जेका आहे नसुल, उहो नसुल आला नसुल आहे ऐं हू इहा दावा कंदा रहनि था त हुननि जो नसुल हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिले थो। पर तारीख़ जा जेकॾहिं पहिरां खणूं था त मोहम्मद बिन क़ासिम जॾहिं सिंध ते हमिलो कयो त लॻभॻि 6000 फ़ौजी हुन सां गॾु हुआ ऐं उहे 6000 के अरब न हुआ। छाकाणि त मोहम्मद बिन क़ासिम जॾहिं सिंध फ़तह करणु निकितो हो त उन खां पहिरीं हुन अजम जा ॿिया केतिरा ई इलाइक़ा जेके कब्ज़े में आंदा, उन फ़तह कया ऐं उन कब्ज़े ऐं फ़तह जे हेठि पोइ हू फ़ौजी बि भर्ती कंदा आया ऐं उन्हनि खे मुस्लमान बि कंदा आया ऐं सिंध जॾहिं हमिलो थियो त 6000 जेके अक्सर जेका हुई उहा अरबनि जे बदिरां अजमी हुई ऐं अरबीअ में जेको मुस्लमान थींदो हो अजमी, उनखे इज़त ऐं एतिराम सां चयो वेंदो हो सैयदी या सैयदी। सैयद माना पाण अंग्रेज़ी में जीअं मिस्टर चऊं था, सिंधीअ में पाण मोहतरम चऊं था, तीअं हिकिड़ो लक़ब उन्हनि खे ॾिनो वेंदो हो। जीअं हाणे बि पाण वटि जॾहिं के माण्हू मुस्लमान
थियनि था त उनखे पाण शेख चऊं था। अरब बि अक्सर शेख लफ़्ज़ इस्तेमालु कंदा। शेख उन्हनि माण्हुनि खे चयो वञे थो जेके ख़ुशहाल आहिनि, शाहूकार आहिनि, उन्हनि खे शेख चयो थो वञे। त मुस्लमान थिए थो, इहो तसवर आहे त मुस्लमान थियण खां पोइ हू हिकिड़े दीन सां लाॻापिजे थो, हिकिड़े मज़हब सां लाॻापिजे थो, ऐं हू दुनिया जे ॿियनि ख़फ़नि खां वांदो थी हिकिड़ो शाहूकार तसवर कयो थो वञे त हाणे हू दुनिया जे कुफ़र खां ऐं ॿियनि खां बची हाणे मज़हब में दाख़िलु थियो आहे, इस्लाम में दाख़िलु थियो आहे, इन करे हू शेख साहिबु आहे। त ईअं हीउ जेको माइंड सेट आहे सिंध जो, जेको केतिरे अरसे खां आहे, उहो तब्दील करण जी ज़रूरत आहे। हाणे फ़ातिमा जा जेके मामला साम्हूं पंहिंजे सोशल मीडिया ते आहिनि, ऐं उन ते अञा कमु थींदो, ज़ाहिर आहे त पुलिस इहो फ़ैसिलो करे वरितो आहे, असद शाह गिरफ़्तार आहे, उनजी घरवारी ते केस दाख़िलु थी चुको आहे, ऐं गॾोगॾु डॉक्टर जंहिं इहो चयो त हिनखे फितरी मौत थियो आहे, उहो गिरफ़्तार थी चुको आहे। SHO जंहिं हिन केस खे लेमिटी कयो, उहो गिरफ़्तार थी चुको आहे। पर थियणो छा आहे, असुलु सुवालु इहो आहे त थींदो छा। नमाज़ीअ में जेके केस थिया आहिनि उन्हनि जो जेको नतीजो अचे थो, उन नतीजे जा जेकॾहिं पाण पहिरां खणूं था, मसलन खिपरे जी जेका आहे ज़ैनब भयो, उनजो केस पंहिंजे साम्हूं आहे, ऐं उहो केस को 2-3 सालनि जो पुराणो बि न आहे, या को 20 सालनि जो पुराणो को उनजो पाण खां विसरी वियो हुजे। उन केस में खिपरो जी क़ाइम ख़ानी बिरादरी न सिर्फ़ु उन सां नियाणी सां इज्तिमाही रेप कयो, पोइ कोर्ट में केस थियो, सेशन कोर्ट उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं, पोइ अॻिते हली हाई कोर्ट सज़ाऊं ॾिनियूं, ऐं पोइ ख़बर पई त भयनि जे सरदार ऐं क़ाइम ख़ाननि गॾिजी 1 करोड़ रुपया उन छोकिरी जे वारसनि खे ॾिना, ऐं पोइ कोर्टुनि ऐं अदालतुनि में उहो केस आख़िर इन नतीजे ते पहुतो त क़ाइम ख़ानी सभु आज़ादु थी विया हलिया। रेप जे केस मां, इज्तिमाही रेप जे केस मां बि कोर्टूं मैनेज थियनि थियूं, ऐं पोइ जेके जवाबदार आहिनि उहे आज़ादु थी वञनि था। त लॻभॻि तसवर इहो कयो वञे पियो त फ़ातिमा जो केस बि ईअं लुड़ी वेंदो। असद शाह जेका जिलानी गादी आहे राणीपुर जी, उहा 62 आहे। MPA MNA उन्हनि जा थींदा रहनि था, उन्हनि जे सलाह मशवरे सां या उन्हनि जे सियासी सहकार सां, उन्हनि जे मुरीदनि जे ज़रिए केतिरा ई माण्हू मुस्तफ़ीज़ थियनि था, इक़्तिदार में मुस्तफ़ीज़ थियनि था, ऐं पंहिंजे इलाइक़े जा 62 माण्हू आहिनि। त लॻे ईअं थो त हीअ ज़ैनब भए वारो केस जेको आहे उहो हिकु दफ़ो ॿीहर दोहरायो वेंदो। पर सोशल मीडिया ते मौजूदु दोस्तनि ऐं अमली तौर ते मुतहरिक दोस्तनि जेको किरदारु अदा कयो, उन्हनि खे लख शाबसूं। कोर्टूं भले छा बि कनि, उहे केसनि जा बेड़ा ॿोड़ींदा रहनि, पर इहा हिस्ट्री ठहे थी, तारीख़ ठहे थी। इन सां हिकिड़ो कमु थिए थो त ज़ुल्म कंदड़ माण्हू घटि में घटि उहो ज़ुल्म करण महिल 10 दफ़ा सोचींदो, ऐं इन में कमी ईंदी, इन्हनि वारदातुनि में कमी ईंदी, इन तरीक़े में कमी ईंदी, इन ज़ुल्म ऐं जबर में कमी ईंदी, ऐं उहा कमी यकीनन समाज खे पंहिंजे मुस्बत रवैयनि ऐं मुस्बत सोच ॾांहुं वठी वेंदी। तमामु वॾी महिरबानी।